ठीकु आहे लाखाचंद जी वैली में असां सोचाज कयो असां जल्द इहो और नाम जी ॻाल्हि कान्हे जेके बि हूंदा इंशाअल्लाह ताला असां ॻाईंदासीं वधि में वधि। मटियारी में हाशमी हाउस में सैयद पीर इरशाद अली शाह पारां सियासी समाजी शख्सियत ऐं सहाफ़िन खे ॾिनल इफ़्तार डिनर जी तक़रीब में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सूबाई वज़ीर ऐं GDA जे अॻवान सी जलाल शाह जामोद जो चवणु आहे त सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदड़ ऐं जी दुनिया में रहनि था जेको अहिड़े क़िस्म जा वाइड़ बयान जारी कनि था उन्हनि खे ख़बर ई न आहे त सिंध धरतीअ जा हलाली पुट अञा ज़िंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे सिंध मर्द जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। उन हवाले सां GDA जो मौक़िफ़ बि चिटो आहे त सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदड़नि असांखे हरगिज़ क़बूल न आहिनि। हुन जो चवणो त ईंदड़ बलदियाती इलेक्शन में पूरी सिंध अंदरि GDA पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी ऐं असां मुख़ालिफ़िन खे सिंध जे ग़रीब मिसकिन अवाम जे माल खे लुटींदड़नि जो हर हंधि मुक़ाबिलो कंदासूं उन्हनि जी तदावेड़ कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में से जलाल शाह जामोद जो चवणो त ज़िले मटियारी जी हालति हिन वक़्तु तमामु घणी ख़राबु आहे। मटियारी सिटी जो सर्किल रोड तबाह हाल आहे उहो सिर्फ़ु उन करे जो असां मटियारी सिटी में स्वीप करे मुख़ालिफ़िन खे शिकस्त ॾिनी हुई उन करे शहर मटियारी खे मुकमिल तौरु नज़रअंदाज़ कयो पियो वञे। बहिराणनि जा रोड रस्ता ज़बून हाल आहिनि तइलीम तबाह हाल आहे समूरे सरकारी अस्पतालनि जी हालति बि तमामु घणी ख़राबु आहे जिते ग़रीबनि जो इलाजु नथो थिए। हुन जो चवणो त मूं पंहिंजे दौर में मटियारी अस्पताल खे तरक़ी अस्पताल जो दर्जो ॾियण जी भरपूर कोशिशि कई ऐं SNA मंज़ूर करण जी कोशिशि कई पर मटियारी तहलके खे मुख़ालिफ़िन का बि सहूलियत ॾियण जो हक़ न ॾिनो आहे जंहिं करे अञा ताईं तहलका ज़िले मटियारी जे हेडक्वार्टर खे तहलका अस्पताल जो दर्जो न मिली सघियो आहे। उन मौक़े ते अॻूणो तहलका नाज़िम सैयद अज़हर शाह जामोद सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोद सैयद अली अनवर शाह सैयद इरफान शाह हाशमी सैयद ज़ैन शाह जामोद सैयद मुस्लिम शाह जामोद हाजी अल्ताफ़ कास्केली साईं ग़ुलाम मोहम्मद कास्केली पीर वहाब सरंदी पीर अनादिन शाह समेत मटियारी जे सहाफ़िन वॾी तादाद में शिरकत कई। कैमरामैन असदुल्ला मेमन सां गॾु अली फैज़ान कास्केली सोच TV मटियारी।